वेंदो कॾहिं न कंहिंजो कुछ भी कयल जायो। बाहि में हथ विझबो आहे, हथ सड़ी वेंदो, सड़ी पवंदो, पर जे ओचितो पइजी वञे तॾहिं बि हथ सड़ंदो। दिलियो कर चाहे बेदिलियो कर, हो त ॾिसई थो न, हो त ॾिसे थो। टिकेट न हुजई ईअं ॾिसंदो टीसी त कोन थो चढ़े पोइ हितां, नज़र दर ते हूंदी। सम्झे थो टिकेट कोन्हे, अंदरि वेठो अथसि न हाज़रा हज़ूर, साथी अंदरि वेठो आहे न। हिकिड़ो 500 फुरियायो कंहिं ग़रीब खां, 500 हे ॾटा ॾेई वीचारे ग़रीब खां 500 फुरियायो। पोइ छा पियो चए, केॾो सियाणो आहियां, 500 फुरिया, केॾो सियाणो आहियां, मां न चरे खां 500 कढी आयुमि, केॾो सियाणो आहियां। हेॾो अबा 15 ॾींहं थिया, अॼु पेट में सूर पियुसि। वियो डॉक्टर ॾे, डॉक्टर दवा ॾे, डॉक्टर दवा ॾिनी पर फ़ाइदो न पियो, न पियो। चई साईं फ़ाइदो नथो पए भाई हाणे चई पोइ फोटू कढाए, एक्सरे कराए, ख़बर पए छा आहे दवा कराईंदा, अंदरि चई पथरी आहे, अंदरि ऑपरेशन थींदो। अरे पेट में पथरी कीअं वई अंदरि, वही कीअं भला पोइ चई ऑपरेशन घणो ख़र्चु ईंदो, चई 500 रुपया। चई चङो थियो 500 फुरे आयुमि नी, मुंहिंजे कमु अची विया न, न घणो ॾियणो पिया मूंखे, हे मुंहिंजा न विया। अब तारीख़ ॿधई, डॉक्टर ऑपरेशन कई, पथरी कढई, सुञो पियो आहे, त अंदरि जेको वेठो आहे न ठाकुर, ठाकुर चओ जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, चओ हक़ मौजूद।